इस्लामाबाद हाईकोर्ट में अल अजीजिया स्टील मिल्स रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। नवाज़ शरीफ अदालत में पेश थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे गुलाम रसूल कुंबर जी। गुलाम रसूल, अपडेट कजो। जी, इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस जी सरबराही में जुड़ियल डिविजनल बेंच इन वक्त मियां नवाज शरीफ के खिलाफ अल अजीजिया रेफरेंस केस में जमानत की बहाली वाले केस जी ॿुधणी करे रहियो आहे। इन केस में कुछ देर पहिरीं मुस्लिम लीग नून के वकील अमजद परवेज एडवोकेट जिक्र कयो आहे अरशद मलिक जज जो, ऐं हुन ॼाणायो आहे त अरशद मलिक जज जे हवाले सां जेका दरख़्वास्त ॾिनल हुई हाणे असीं हुनजी पैरवी नथा करणु चाहियूं। संदसि चवणो त जीअं त जज अरशद मलिक हाणे दुनिया में नाहे रहियो, संदसि वीडियो जे बाबति जेका दरख़्वास्त हुई उन ते असीं दलील नथा ॾियणु चाहियूं। उन ते जस्टिस मियां गुल हसन जा रिमार्क्स हुआ त सुप्रीम कोर्ट वीडियो लीक बाबति जॾहिं फ़ैसिलो कयो त जज अरशद मलिक ज़िंदा हो। जज अरशद मलिक के खिलाफ बाद में इंक्वायरी थी। आज़म नज़ीर तारक इहो ॼाणायो ऐं इहो बि ॾिसणो हूंदो त केस कहिड़े बुनियाद ते जज के सर्विस मां बरतरफ़ कयो वियो। जस्टिस मियां गुल हसन जा इहे रिमार्क्स हुआ। उनखां पोइ ही केस जेको आहे उहो एहतसाब अदालत लाइ मोकिलण बाबति अदालत जेको आहे दरख़्वास्त खे रद्द करे छॾियो आहे ऐं साॻे वक़्त ते मेरिट ते केस ॿुधण जो फ़ैसिलो कयो आहे। उनखां पोइ मेरिट ते केसनि जे हवाले सां मुस्लिम लीग जी लीगल टीम आहे उन दलीलनि जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू करे ॾिनो आहे। कुझु देर पहिरीं अदालत में वकीलनि जे रोल मौजूदगी ते जज साहब तरफ़ां कावड़ जो इज़हार कयो वियो। उन मौके ते मुख़्तलिफ़ वकीलनि खे छंड पटी वई। जज तरफ़ां चीफ जस्टिस आज़म नज़ीर तारड़ खे छंड कटी त ही कहिड़ो निज़ाम आहे अदालती डेकोरम जो ख़्यालु रखते साॻे वक़्त चीफ जस्टिस आमिर फारूक रोस्टरम ते खड़ो बीहण ते अता तारड़ खे जेको आहे छंड कटी ऐं चयो त तव्हां कोर्ट जे डेकोरम जो ख़्यालु रखो ऐं पंहिंजी सीट ते वञी। हिन वक़्तु हेयरिंग जारी आहे ऐं हिन वक़्तु जेको आहे अमजद परवेज एडवोकेट अल अजीजिया रेफरेंस ते मेरिट ते दलील जो आगाज़ शुरू करे ॾिनो आहे। गुलाम रसूल, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।